चाहियां थो त तव्हां शौकत खे माफ़ करे छॾियो ऐं केस वापसि वठो। हू साहिबा खे क़त्ल करण खां पोइ मफ़रूर आहे। पहिरियां तव्हां उनखे अदालत में पेश कयो। असांजा फ़ैसिला अदालत में न पर जरगनि में थींदा आहिनि। वकील साहिबा, उन्हनि फ़ैसिलनि मां कुझु फ़ैसिला ग़लति बि थींदा आहिनि ऐं आउं साहिबा जो खून ईअं रायगान कोन वञणु ॾींदसि। छोकिरीअ जो खून थी सघे थो त उनजो पीउ माफ़ करे छॾे, पर जेकॾहिं तव्हां ताउन कंदो न त असांजे लाइ आसानी थी पवंदी। थी सघे साहिबा जो वालिद इन दबाव में अची खून माफ़ बि करे सघे थो, पर आउं एतिरी आसानी सां शौकत जे जुर्म खे ईअं माफ़ थियणु कोन ॾींदसि। वकील साहिबा, बे औलाद आहियां, हिकिड़ो ई भाउ अथमि जंहिंखे पुटनि जहिड़ो प्यारु ॾींदो आहियां। शौकत खे सज़ा अचे इहो त मां बि थियणु कोन ॾींदुसि। बेशक तव्हां हुनखे बचाइण जी कोशिश कयो, हीउ कानूनी हक़ आहे तव्हांजो। मरियम बीबी खां पुछो उनजो छा ख़्यालु आहे। मरियम जो बि साॻियो ई जवाबु आहे। इन जो मतिलबु आहे त इन केस जे बदिरां मूंखे मरियम ते बि केस दाख़िल करणो पवंदो। मरियम को तव्हांजो खून न आहे कयो जो तव्हां हुनजे लाइ धमकी था ॾियो। बेशक हुन खून न आहे कयो, पर हुन ते केस अहिड़ो दाख़िल कबो जो खून खां वधीक तकलीफ़ ॾींदुसि। न भुलिजी जाइनि त हूअ हिकु थियण वारे ॿार जी माउ आहे ऐं ॿियो त निकाह जो बि सबूत तव्हां वटि कोन्हे को। हाणे तव्हां पाण सोचियो त तव्हां ते कहिड़ो केस ठहंदो। तव्हां हींअर ई कम जे घरां हलिया वञो। मरियम, बेशक तूं ॻोठ सां तालुक़ रखीं थी, पर तूं कानून बि ॼाणी थी। मरियम, अलमास, मूं बि का कानून जी डिग्री त नाहे वरिती। मरियम, तूं यूनिवर्सिटी ताईं तालीम हासिल कई आहे। तोखे एतिरी त ख़बर हुजणु घुरिजे त कुझु कागज़ जा टुकड़ा अहम हूंदा आहिनि। पर मूंखे इन शइ जो अंदाज़ो न हुयो अलमास त हिकु फ़क़ति कागज़ जो टुकड़ो बि एतिरो अहम थी सघे थो। अगरि जे इहो कागज़ जो टुकड़ो निकाहनामो तो वटि हुजे हा न त तुंहिंजे मथां अॼु एॾा इल्ज़ाम न लॻनि। अलमास, असांजे हिन माशरे में कहिड़ी छोकिरी पंहिंजे निकाहनामे जी कॉपी खणी घुमंदी आहे? वाकई तूं सही थी चईं, इहो औरत जो हक़ न आहे। असां कोर्ट जे अहिड़ियुनि ग़लतियुनि जे करे वॾनि मसइलनि जो शिकार न थी वञे। हा, एतिरो वॾो मसइलो त इज़त बि दाव ते लॻी थी वञे। छा सोचे रही आहीं मरियम? अलमास, जेकॾहिं शौकत जे भाउ सच में मूं ते केस कयो त छा थींदो? कुझु कोन थींदो, तूं हौसलो रख। मूं ते तमामु वॾो इल्ज़ाम लॻण वारो आहे। सिर्फ़ु इल्ज़ाम आहे, हक़ीक़त न। अलमास, कीअं साबित कंदमि मां पंहिंजी बेगुनाही? ऐं असीं शौकत जे भाउ खे मुक़दमो दर्ज करण खां कीअं रोकींदासीं? उनजो सिर्फ़ु हिकु ई रस्तो आहे। उहो कहिड़ो रस्तो आहे? इहो ई त शौकत ते कयल केस पाण वापसि वठूं ऐं साहिबा जो खून ज़ाया वञे। न अलमास, बिल्कुलु बि न। तूं वरी बि पाण खे ज़हनी तौर ते तयारु करे छॾ। जेको तुंहिंजे मथां इल्ज़ाम अची रहियो आहे उनखे तोखे मुंहुं ॾियणो पवंदो। पर तमामु वॾो इल्ज़ाम लॻे पियो मूं ते। अगरि जे शौकत जो भाउ तुंहिंजे मथां केस न बि करे, पर असांजो केस कयल हुनजे मथां हलंदो रहंदो। पर हा, मूंखे पक आहे तुंहिंजे मथां उहो इल्ज़ाम हणण जी ज़रूरु कोशिशि कंदा। पर मूंखां इहो बर्दाश्त कोन थींदो त हुन जा छंडा मूं ते पवनि ऐं मुंहिंजे थियण वारे ॿार ते पवनि। हिन मसइले जो को ॿियो हल न आहे छा? ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।